बारिश वसदी पर हवा आई बरसात कदाल दी। अल्लाह ताला जल्ल जलालहू हवा के हुक्म फरमायो, बरसात के हुक्म फरमायो। ए हवा ए बरसात ता बई मिली जुली करे फिरौन जी जमात पे वनी लहो। सुभान अल्लाह। जोरदार हवा भी लगी, बरसात भी वसिया, दरिया नील तो सुभान अल्लाह। मदीने जा साईं पानी साहब लिखदा फरमाया ओ सहाबियो दरिया नील एहो तूफान सैलाब आयो, पानी मिस्र में दाखिल थो। सुभान अल्लाह। काथे मिस्र में दाखिल थो। बनी इसराइल जे घरन खां सवा बनी इसराइल के रहा अल्लाह जे नबी के मञण वारा हा, अल्लाह जे नबी जा पोइ लगा, अल्लाह जे नबी के पंहिंजो नबी बनीदा हा। बनी इसराइल खां अलावा जेके ॿिया फिरौनी हा उहे अल्लाह जे नबी हज़रत मूसा के तो कोन मञीदा हा, पर उन जे नबूवत के कोन मञीदा हा, उन जे मोजज़त के कोन मञीदा हा। अता जॾहिं मिस्र में पानी दाख़िल थियो बनी इसराइलन जो घर छॾे सुभान अल्लाह। बनी इसराइल जे घरन खां सवा सब कुछ जेके घर हा सब गर्क थियण लगा। सैलाब जो पानी के इसराइल जे घर में न सुभान अल्लाह फिरौन जे घर में। मिसाल दो ए फिरौन जे पोइ लग जो घर ए बनी इसराइल जो हाने पानी ईंदो हो त हे बनी इसराइल जो विरोध पानी हेॾे न ईंदो हो, हिन फिरौन जे घर जो ईंदो हो। सुभान अल्लाह। पानी के भी खबर आ त हे फिरौन जे औलाद फिरौन जे पोइ लग जो घर हे अल्लाह जे नबी जे तात ऐं अल्लाह जे नबी के मञण वारे बनी इसराइल जो घर खुदा ताला हुन खे मोकिलाए पढ़ाए करे मोकिलियो त बनी इसराइल खां सवा जेके भी घर रहन सब गर्क। सुभान अल्लाह। तूफानी बरसात हवा ऐं बारिश उन फिरौन जे जमात जो लथो, सैलाब जो पानी हलण लगो आ, मिस्र जे शहर में दाखिल थियो आ। अदा हिकड़े पासे बनी इसराइल जा घर, बे पासे फिरौन जे जमात जा घर। हाने बसी बनी इसराइल जे घर में पानी न पियो वञे, काॾे पियो वञे फिरौन वारी जमात जे पानी पियो वञे। केर पियो मोकिले? अल्लाह पियो मोकिले। केर पियो मोकिले? अल्लाह पियो मोकिले। ओ मुंहिंजा सुणा रखा उन मिस्री मुंहिंजा सुणा बनी इसराइल खां अलावा जेके फिरौन वारा हुया, जेके मिस्री भी चवंदा आहिनि मिस्री, सम्झो मिस्री खाइण वारी न, मिस्री क़ौम आहे जी मिस्र में रहण वारा, उन्हनि में भी ॿ क़ौमूं हुयूं, हिकिड़ी बनी इसराइल जी क़ौम बी मिस्री क़ौम। वो मिस्री क़ौम अल्लाह जे नबी जे पोइ लग न हुया, न पिया मञनि, पर बनी इसराइल मञो उहे बची विया। सुभान अल्लाह। ये पंहिंजी हलाकत ॾिठूं त हाणे इहो पाणी असांजे घरनि में थो अचे, सैलाब जो पानी पियो थो अचे, घर बुॾनि था, भितूं लहंदियूं, छितूं किरंदियूं, टुरंदा आया। अल्लाह जे नबी हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे दरबार में हे अल्लाह जा नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खूब दुआ त या मुसीबत करे। सुभान अल्लाह। सलात मुझे हबीब जे पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु सल्ले
का मेल कयो अल्लाह जो नबी त रहम वारो हो दुआ जा हथ मथे खई सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह अल्लाह जे नबी दुआ जा हथ मथे खया अल्लाह ताला सैलाब के हुक्म फरमायो हलो पहुंचे त नील दरिया में वापस अदा जे को पानी अची भी सके तो अल्लाह जे हुक्म सा वापस वजी भी सके तो अल्लाह जे नबी दुआ घुरी नील दरिया जे पानी मोटियो अल्लाह जे नबी जो मौजूदो ॾिठो पर वरी मुझा सुना सिधा न थिया अल्लाह जे नबी के न पिया वञनि ताना पिया हणनि मेणा पिया हणनि तुनका पिया हणनि अल्लाह जे नबी जे मथा मुझा सुना कठोरो पिया कनि टोका पिया कनि अल्लाह जे नबी जो मुझा सुना उन जो तस्वुर पिया कनि समझो था अल्लाह जे नबी मूसा जो नकुल पिया कनि नकुल कीअं हलंदो हो लठ कीअं खणी हलंदो हो पटको कीअं वधंदो हो पैरान कीअं वधंदो हो अल्लाह जे नबी जे मथा कठोर कंदा हा खुदा जी ज़ात खे वरी मुझा सुना जलाल आयो वल जराद वो अल्लाह ताला उन्हनि माकड़ मोकली माकड़ सुभान अल्लाह माकड़ ॾिठो न पन्ननि में जाम हूंदी अथव अल्लाह ताला उन्हनि ॿियो अज़ाब मोकिलियो आहे माकड़ जो सुभान अल्लाह इहा माकड़ घरनि में न मिस्रनि जा जेके घर हुया बनियूं हुयूं मिस्रनि जा जेके बनियूं हुयूं अदा मुझा सुना फिरौन जे जमात वारनि जो जेके भी बनियूं हुयूं माकड़ जो उन्हनि खे लॻी सभु हरप कयो ख़तमु कयो हले वई बनी इस्राईल जी जेका भी बनी हुई उन जे वेठो माकड़ न पी वञे सुभान अल्लाह इहो ख़ुदा जो अज़ाब कंहिंजो अज़ाब आहे बनी इस्राईल हे तवज्जो बनी इस्राईल खे कुझु बि न पियो थिए उन्हनि जूं ज़मीनूं उहे सरसब्ज़ लॻियूं पियूं हुयूं ख़ुदा ताला जल जलालहू जी ज़ात बाबरकात अल्लाह रब्बुल आलमीन माकड़ खे हुकुम फरमायो हे जेके भी फिरौन वारी जमात आहे मिस्री इन्हनि जे ज़मीनुनि खे खा सुभान अल्लाह इहा ख़ुदा जी पकड़ आहे चाहे इन्ना बश्शा रब्बिका लशदीद खुदा तो फरमाए त मां अल्लाह जी पकड़ तमाम सख्त थई खुदा जी पकड़ मो छॾाए न सघे शैतान जी पुलिस मो जादू जी पुलिस मो कोर्ट मो छॾाए वेंदे पर जॾहिं मां रब जी पकड़ ईंदी त छॾाए न सघंदे एक दिन मरना है आखिर मौत है करले जो करना है आखिर मौत है आगा अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का पल की खबर नहीं दूसरी हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम के दरबार में वरी मिस्री भगा फिरौनी जमात भगी ओ अल्लाह जा नबी असांजी ज़मीन खे माकड़ खाई वई हिकिड़ो सल्लो बि साबित कोन्हे दुआ घुर अल्लाह जो नबी जलील क़दर नबी या खुदा जो जलील क़दर नबी या जो सुभान अल्लाह अल्लाह जे नबी जे दरबार में मेल करे आया मिठो करे आया फरियादो करे आया दाहू करे आया गिटिया में गारो करे आया ओ अल्लाह जा नबी दुआ घुर वरी अल्लाह जे नबी हज़रत मूसा दुआ जा हथ मथे कया अल्लाह जे नबी दुआ घुरी माकड़ हली वई जाडो जी हुई साटा जे हली वई चंद ॾींहं गुज़रिया हफ़्तो गुज़रियो 2 हफ़्ता गुज़रिया महीना गुज़रिया फिरौन जी जमात वारो साॻियो कमु मिस्र जो साॻियो कमु नबूवत खे न पिया वञनि किताब खे न पिया वञनि अल्लाह जे नबीअ खे न पिया वञनि मुंहिंजा सुणा दिलि हा अल्लाह रब्बुल आलमीन वरी उन्हनि जे मथां जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह वल कुमला जूं मोकिलियूं जूं छा जूं खे सुरो या चीचड़ भी चवंदा जेका असां तव्हांजे मथनि में घुमंदी आहे जूं समझो था जूं
पता जी